हितां खणी कोई कोन वेंदो, खणी उहो वेंदो जेको नेक अमल कए। हीअ मां जेके आयतां पढ़ियूं इन जो शान नुज़ुल मां तव्हांखे ॿुधाए पोइ जेके अलाह मूंखे ॻाल्हायो। मां हाणे 2 सुयूं हणायूं पोइ ईंदो पियो आहियां, तबियत ठीकु न हुई ऐं अचण जी नियत बि न हुई, त तकलीफ़ हुई। पर पोइ सम्झो त असांजा प्यारा माण्हू आहिनि, मथां अलाए छा सम्झनि, शरीक त थियूं वरी अलाए छा हयाती आहे कंहिंखे हयाती ते एतबार। सुते सुते हलियो वेंदो, जेके करिणो आहे इंसान करे। हदीस पाक में अचे थो, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां फरमाइनि था, ओ तू आयल ही क़ुरान मजीद 23 साल नाज़िल थियो, थोरो थोरो। बाक़ी हिन खां अॻु में जेके बि आसमानी किताब आहिनि, आसमानी किताब अल्लाह जे तरफ़ लिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिलहु फला हादिय लहु वनशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु वनशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़द अफ़लहल मुअमिनून अल्लज़ीना हुम फ़ी सलातिहिम ख़ाशिऊन वल्लज़ीना हुम अनिल लग़्वी मुअरिज़ून वल्लज़ीना हुम लिज़्ज़काति फ़ाइलून वल्लज़ीना हुम लिफ़ुरूजिहिम हाफ़िज़ून इल्ला अला अज़वाजिहिम औ मा मलकत ऐमानुहुम फ़इन्नहुम ग़ैरु मलूमीन फमन इब्तग़ा वराअ ज़ालिक फ़उलाइक हुमुल आदून वल्लज़ीना हुम लिअमानातिहिम व अहदिहिम राऊन वल्लज़ीना हुम अला सलवातिहिम युहाफ़िज़ून उलाइक हुमुल वारिसून अल्लज़ीना यरिसूनल फ़िरदौस हुम फ़ीहा ख़ालिदून। वलक़द ख़लक़नल इंसान मिन सुलालतिन मिन तीनिन सुम्म जअलनाहु नुत्फ़तन फ़ी क़रारिन मकीन सुम्म ख़लक़नन नुत्फ़त अलक़तन फ़ख़लक़नल अलक़त मुज़ग़तन फ़ख़लक़नल मुज़ग़त इज़ामन फ़कसौनल इज़ाम lahman सुम्म अंशअहु ख़ल्क़न आख़र फ़तबारकल्लाहु अहसनुल ख़ालिक़ीन। सुम्म इन्नकुम बाद ज़ालिका लमय्यतून सुम्म इन्नकुम यौमल क़ियामति तुबअसून। वलक़द ख़लक़नाकुम फ़ौक़कुम सबअ तराइक वमा कुन्ना अनिल ख़ल्क़ि ग़ाफ़िलीन।
وأنزلنا من السماء ماء بقدر فأسكناه في الأرض وإنا على ذهاب به لقادرون فأنشأ لكم به جنات من نخيل وأعناب لكم فيها فواكه كثيرة ومنها تأكلون وشجرة تخرج من طور سيناء تنبت بالدون وسبغ للآكلين وإن لكم في الأنعام لعبرة نسقيكم مما في بطونها ولكم فيها منافع كثيرة ومنها تأكلون وعليها وعلى الفلك تحملون. قال النبي صلى الله عليه وسلم خيركم من تعلم القرآن وعلمه سبحان ربك رب العزة عما يصفون وسلام على المرسلين والحمد لله رب العالمين. اللهم صل على سيدنا محمد وعلى آل سيدنا محمد وبارك وسلم. اللهم صل على سيدنا محمد النبي الأمي وآله وبارك وسلم عدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह ताला जे कलाम पाक सिपारे 18 जे सूरत मोमिनून जे मुंड जो रुकू पढ़ियो आहे। रब साईं खां दुआ आहे त रब साईं सही सम्झण सही सम्झाइण इन जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। पहिरियों मां इन नंढड़े खे जे क़ुरान पाक पढ़ी पूरो कयो पोइ यादि करे पूरो कयईं ॿी साॻी ॻाल्हि आहे, ॾिसी करे पूरो कयईं ॿी साॻी ॻाल्हि आहे। यादि जी सूरत में जेकॾहिं को माण्हू चवे त मां का आयत का सूरत जो को सिपारो यादि कयां पोइ यादि करण जो सवाबु अलाहिदो आहे। पर जेकॾहिं इहो मक़सदु न अथसि त पोइ ॾिसी पढ़ण जो सवाबु वधीक आहे। छो त ॾिसी पढ़ण में उहो पढ़ण बि थींदो, ज़ियारत बि थींदी। क़ुर पाक जी ज़ियारत इहो वॾो अमल आहे। सो उन नंढड़े खे, नंढे जे वालिदैन खे, नंढे जे उस्ताद खे जॾहिं बि जहिड़े क़िस्म जो मदरसे में मदद कई आहे, ख़ैर ख़ैरात ॾिनी आहे, उन समूरनि जो इन में सवाबु आहे। मूंखे हिकिड़े दोस्त ॻाल्हि कई त जॾहिं हिंदुस्तान पाकिस्तान इहो जुदा मुल्क न हो, गॾियल मुल्क हो, त पोइ हिंदुस्तान जो मदरसो जेको असांजे देवबंद उलमा जे वॾे में वॾो मदरसो आहे, उन जो सफ़ीर आयो पने अकिल में। पोइ सफ़ीर जो कमु आहे त जिते ॿुधे त हिते माण्हू चङा आहिनि, पोइ दीन जी मदद जे लाइ दर ते वेंदो, पोइ जंहिंखे जेको नसीबु हूंदो मिलंदो ॾींदा। पोइ हिकिड़े स्कूल में वियो, स्कूल जो मास्तर साहिबु हो, उन खां ख़ैरात घुरे मदरसे जे लाइ। उन वक़्तु 4 आना उनखे ॾिना, 4 आना ख़ैरात में।
पोइ हुनजो ॿुधो त हाली शरीर में हिकिड़ो अलाह जो बंदो रहंदो आहे, वॾो चोटी जो वली आहे, साईं हमादुल्ला नवर अल्लाह मरकज़ हो। त उन सां जेको उतां पने जो माण्हू साण हो, उनखे चईं त हाणे मूंखे उनजी ज़ियारत कराए। हज़रत साईं जन वटि आया, साईं जन खां हाल अहवाल पुछो। साईं उन्हनि खां पुछो त उतां जो माण्हू जेको हुन मुसाफ़िर मौली साहिब सां साण हो, उन चयो साईं फलाणे मास्तर साहिब ॾे वियासीं, देवबंद जो सफ़ीर जेको असांजे देवबंद जे मसलिक जो वॾे में वॾो मदरसो आहे, सो उन मदरसे में वियासीं। उन मदरसे जो सफ़ीर वियो त फलाणे मास्तर 4 आना ॾिना। हुनजो ॻाल्हाइण पंहिंजे ख़्याल सां हो तव्हां सम्झो था त माना क़दुरु न कई। त हज़रत साहिब उनखे जवाबु ॾिनो, अदा इहो बि क़यामत जे ॾींहुं दीन जे मददगारनि मां थी उथंदो। जंहिं 4 आना ॾिना, इहो बि दीन जे क़यामत जे ॾींहुं जे मदद, जंहिं लोड़ो, जंहिं जेको आसमानी जो गिरो जा को अन जो लप जा को पैसो ॾिनो आहे, सभु हिन जे ॿारणे जे पढ़ण में समूरा सवाब में शरीक हो। ऐं ॿी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां, अलाह वटि तक़सीम न आहे। जेको सवाबु जेतिरो अलाह जंहिंजो मुक़ररु कयो आहे, उहो हिक खे बि ओतिरो मिलंदो, 10 खे बि ओतिरो, लखनि खे बि ओतिरो विधाइबो न। तव्हां असां जेकॾहिं 100 रुपयो विराईंदासीं, 100 माण्हू में त रुपयो ॾींदासीं, 10 में विराईंदासीं 10 ॾींदासीं। अलाह जे तरफ़ां जेका रहमत लथी समूरनि खे कजे ॾी। सो अल्हम्दुलिल्लाह हितां जे हिन ॿारनि जे ॻोठड़े में ही मदरसो क़ुर पाक जी तालीम जो क़ाइमु आहे। भाॻनि वारा हो, इन मां फ़ाइदो वठो हो। दुनिया जी हिदायत जे लाइ 313 लथल आहिनि, 313, जिन में 4 वॾा आहिनि, हिकु ज़बूर, ॿियो तौरात, टियों इंजील, चौथों क़ुर मजीद। क़ुर मजीद आख़िर में नाज़िल थियो। क़ुर मजीद अचण खां पोइ जेके बि आसमानी किताब जा हुक्म नसख़ थी विया, ख़तमु थी विया। 313 किताब नज़र आहिनि। क़ुर मजीद अल्लाह तबारक व तआला खां सवाइ बाक़ी जेके किताब लथा, जॾहिं लथा हिक ई वक़्तु लथा। क़ुर मजीद खां बाद जेको वॾो किताब हो तौरात हो, जेको हज़रत मूसा अलैहिस्सलाम, उहो बि हिक ई वक़्तु लथो। मूसा अलैहिस्सलाम तौरात अल्लाह ताला हुकुम कयो अचो तूर सीना ते रहो, मुंहिंजी इबादत कर, मां तो किताब ॾींदुसि। 40 ॾींहं रहियो, इबादत कई, रोज़ा रखिया, लथे तौरात किताब ॾिनसि। त सभु हिकु वक़्तु। क़ुर मजीद 23 साल हलंदो रहियो, कॾहिं 5 आयतां, कॾहिं 1 आयत, कॾहिं सूरत, कॾहिं कीअं, 23 साल। इहो अलाह जो ख़ासि न उम्मत सां एहसान आहे जो अलाह असांखे पंहिंजो महबूब नबी ॾिनो, आख़िरी कलाम ॾिनो, जो हिन कलाम जे अचण खां पोइ अॻियां आसमानी किताबनि जा हुकुम ख़तमु, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अचण खां पोइ ॿियनि नबियनि जी नबूअत ख़तमु। अल्लाह तबारक व तआला अहिड़ो क़ुर मजीद असांखे आहिस्ते आहिस्ते ॾिनो, 23 साल, जीअं उम्मत मानूस थींदी वञे, उन हुकमनि खे क़बूल कंदी वञे। छो त हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे मथां जॾहिं तौरात नाज़िल थी हिकु दफ़ो, हालांकि चयूं बि पाण अची हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे क़ौम वारनि, त साईं अलाह खां असांखे
हिदायत जो किताब वठी ॾे त असां उन मुआफ़िक़ पंहिंजी हयाती गुज़ारे अलाह खे राज़ी करे हितां दुनिया वञो खटी हलो। पाण हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे चयो। जॾहिं हज़रत मूसा अलैहिस्सलाम वठी आयो त इनकार करे बीह रहिया चए हे तूं पंहिंजो ठाहियो आहे। मूसा अलैहिस्सलाम चयो त नथा मञो त पर हलो तूर जबल ते। मां अलाह खां दुआ घुरंदुसि अलाह जे तरफ़ां तव्हांखे हुकुम ईंदो तव्हां मुंदो। 40 ॼणा हज़रत मूसा अलैहिस्सलाम सां गॾिजी विया। जॾहिं तूर जबल ते विया त उते अलाह तबारक व तआला सां हम कलामी कई मूसा अलैहिस्सलाम सां ऐं मूसा अलैहिस्सलाम जे माण्हुनि सां। पोइ जॾहिं मोटिया त पोइ क़ौम खे चयो त पोइ अलाह तबारक व तआला फरमायो त वणेव त कयो अमल, वणेव त न अमल कयो। अने इहे ॻाल्हियूं वरी डिघियूं थी वेंदियूं। ॿार सूरत मूसा अलैहिस्सलाम जे मथां कलाम पाक लथो। हिकु वक़्तु लथो त एॾो ॾुखियो लॻो जो क़ौम इनकार करे बीह रही। जॾहिं अलाह ताला उन सां फकालू अरिन अल्लाह जारतन फ़ाख़ज़तहुम साइक़तु बिज़ुल्मिहिम। चयो मूसा, जॾहिं अलाह ताला उन सां कलाम कयो त चयो त मूसा असांखे कंहिं ख़बर मथां जबल आहे वॾो पासे सां को लिकाए आयो आहे उहो तो असां सां ॻाल्हाए अलाह ॾिसूं बि सही। हाणे इहो पाण खे अहिड़ो मुतबर पिया सम्झनि जो अलाह जे ॾिसण जो लाइक़ु पिया सम्झनि। ऐं अलाह तबारक व तआला जे दीदार जी तजली ते केरु झले सघंदो। इहो क़यामत जे ॾींहुं माण्हू खे जेको जिस्म मिलंदो उन में फ़नाइयत न हूंदी। उते रब जी दीदार बि थींदो। जहन्नम में बि सड़ंदा। न जहन्नमी मरदा न जन्नती मरदा, ॿई ज़िंदा हूंदा। छो त उते मौत क़तल थी वेंदो। हदीस पाक में चए थो पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा न फरमाइनि था त क़यामत जे ॾींहुं जॾहिं जन्नती जन्नत में वेंदा, जहन्नमी जहन्नम में वेंदा त सॾु थींदो जहन्नमिन खे ओ जहन्नमी सभु ॾिसंदा जीअं चंड खे सभु को ॾिसंदो आहे न। जेको जिते हुजे सारे मुल्क में सिज खे ॾिसे थो कोन। कीअं त असां ॾिसूं था बाक़ी मुल्तान वारा नथा ॾिसनि या हिंदुस्तान वारा नथा ॾिसनि, सभु था ॾिसनि न जीअं असां था ॾिसूं। हे ॾिसो था छा आहे मौत आहे। मौत जी ख़बर त पोइ उन वक़्तु पवंदी जेके जॾहिं मौत ईंदो जेके मरी विया आहिनि उनखे ख़बर आहे। उहे त मोटी कोन ईंदा। मौत थींदो त ख़बर पवंदी हे मौत आहे। वरी जन्नतनि खे सॾु थींदो। जहन्नम में ख़ुशि थींदा त हाणे जहन्नम हाणे इहो मौत आयो आहे इहो मरी वेंदो असांजी तरी जिन छुटी पवंदी हिन बाहि खां। जन्नतनि खे सॾु थींदो सुञाणो था चए यादि हे मौत आहे। हो चवंदा त अहिड़ियूं नेमता जन्नत जूं। हदीस पाक में चए थो पैगम्बर सजन फरमाता जन्नत जी हूर जेकॾहिं दुनिया जे जहान में आधारी राति ॾे मोह कढे त सारो जहान रोशन सां थी रोशन थी वञे। सारो जहान ख़ुशबू सां भरिजी वञे। अहिड़ियूं नेमता वरी मेवनि जूं ॻाल्हियूं था जुदा पर पंहिंजियूं त जेको असां हे त उनखे हूरा मिलंदियूं न पाण त अञा मथे हूंदो न। हे सम्झो त हाणे इहे नेमता वयूं। पाण फरमातो घटे जी सूरत में हूंदो मौत अलाह जो मलाइको काती सां कोन फरमातो हाणे मौत मरी वियो ख़ुलूदुन ला मौत फ़ीहा ख़ुलूदुन ला मौत फ़ीहा। जेको जाते आहे हमेशह हूंदो मौत न ईंदो। जन्नती ख़ुशि थींदा जहन्नम में रड़ियूं कूका कंदा त हाणे मौत न ईंदो पिया हिते। अलाह शल तव्हां असांखे हर मुस्लमाननि खे हर इंसान ज़ात खे अलाह सम्झ ॾे जहन्नम जी बाहि खां बचाए। हदीस पाक में चए थो जहन्नम जी बाहि जी जेकॾहिं चिणग ओला जे जिते जान खुटो आहे सिज लहंदो आहे उतां लहे त सारो जान सड़ी वञे चिणग छॾी।
70 साल खूह हूंदो जहन्नम जी बाहि जो, जहन्नम में 70 साल हेठि वेंदो, 70 साल खां पोइ मथे ईंदो, वरी वलऊं फिया मक़ाम मलाइक खड़ा ठका जो ॾकान वॾाण जहन्नम जी बाहि जो कढाईंदुसि, वरी हलियो वेंदो अंदरि पियो दुआ कंदो। अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह तबारक ताला तव्हां असांखे कलमे ईमान सां हिन जहान खां पाण ॾे घुराए, मौत सबूरनि जे मथां ईंदो। लौकान ते दुनिया तदूम लिवाहिदिन लकान रसूलुल्लाह मुख़ल्लदु, जेकॾहिं दुनिया में को हमेशह रहे हा त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हमेशह रहण जा लाइक़ हुया। त पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त जन्नती जॾहिं जन्नत में वेंदा, जहन्नमी जॾहिं जहन्नम में वेंदा त जन्नती ख़ुशबू कंदा, जहन्नमी जेको आहे सो रोईंदा तव्हां कंदा। अलाह खां दुआ आहे त अलाह ताला जहन्नम खां पनाह ॾे, जन्नत नसीब फरमाए। हिते अलाह तबारक ताला फरमायो आहे जेके मां आयत मुबारक तव्हांजे साम्हूं पढ़ियूं। हा, हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी ॻाल्हि कयूं पिया त मुंहिंजा रब साईं जेकॾहिं हाणे अॼु अची उनखे अज़ाब वरितो त असांखे अलाह तबारक ताला ज़ाहिर ज़ोर ॾेखार, ज़ाहिर ज़ोर ऐं जन्नत में ज़ाहिर ज़ोर थींदो। हदीस पाक में अचे थो जन्नत में जन्नती हज़रत अबू हुरैरे के कहिड़े साहिबी फरमायो त साईं अचो त गॾिजी करे दुआ घुरो, गॾिजी वारी दुआ क़बूल हूंदी आहे। तोखे ऐं मूंखे अलाह तबारक ताला जन्नत जे बाज़ारनि में गॾु घुमाए। अचो त दुआ घुरूं तोखे मूंखे जन्नत जे बाज़ार। त हज़रत अबू फरमायो त जन्नत में बाज़ारियूं त कोन हूंदियूं जो ख़रीद फिरे, उते बाज़ार हूंदी आहे ख़रीद फिरे, उते त सभु कुझु वलकुम फिहा मा तश्तही अनफुसुकुम वलकुम फिहा मा तदउन। ख़्यालु कंदो हीअ शइ मिले, उहा मिली वेंदी, जेका घुरंदो उहा शइ मिली वेंदी। बाज़ार त कान हूंदी, हा बाज़ार कान हूंदी, पर 8 ॾींहं अलाह तबारक ताला जे दीदार जे बाने खे दीदार थींदो, पोइ उन मैदान में सॼी मख़लूक गॾु थींदी। अलाह तबारक ताला बाने खे दीदार कराईंदो। अलाह जे दीदार में उनखे एॾी लज़त ऐं मावियत ईंदी जो बेहोश थी वेंदा, घणे खां पोइ होश में ईंदा, शक्ल सूरत हुनजी सिज वधीक रोशन थी वेंदी। बाज़ार इहा हूंदी। ऐं इहा जन्नत, इहो दीदार अलाह तबारक ताला जी ज़ात पाक जो जन्नती खे नसीब थींदो 8 ॾींहं। पर जेको क़ुर शरीफ़ पढ़ंदड़ हूंदो उनखे हर रोज़ु रब सां दीदार, हर रोज़ु रब जो दीदार थींदो। अलाह खां दुआ त अलाह ताला तव्हां असांखे क़ुर पाक जे पढ़ण जी, जंहिंजे मां पहिरियों हदीस पाक पढ़े जंहिंजे ज़ियारत बि सवाबु आहे, अलाह ताला तौफ़ीक़ अता फरमाए ऐं असांखे सम्झ ॾे त पंहिंजे बचड़नि खे अलाह जो दीन, अलाह जो क़ुर पढ़ायूं। हे दुनिया जो जहान फना जो जहान आहे, इन में रहंदो असां स्कूलनि में छॾे जिते बेदीनी जी तालीम ॾिनी वञे थी, इस्लाम खां नफ़रत ॾाराई थी वञे, रहंदो जेको आहे सो ॿारनि खे बाहि में धिके करे जेको आहे सो। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए मां दुआ घुरां थो, मुंहिंजे भाउ ॻाल्हि कई त मां साईं हमादुल्ला नवर अल्लाह मरकज़ वटि वेठो हुउमि, मां वेठो मौजूदु हुउसि। शिकारपुर जो बुज़ुर्ग हुयो जंहिंजी जंतरी बि आहे, हकीम फज़लुल्लाह, उनजी जंतरी अथव, ख़बर हूंदी 12 महीननि जी जंतरी आहे। हेॾो असांजे मुल्क में सखर वारनि जी बि जंतरी आहे, अॻ में हकीम फज़लुल्लाह जी। उन जो पुटु मोल लुत्फुल्लाह, उन सां असां गॾु रहियासीं, उनखे ॾिठोसीं, संगत जो माण्हू पुटु मोल लुत्फुल्लाह। मौली फज़लुल्लाह पंहिंजे ॿार खे स्कूल ॾे मोकिलियो, मौली लुत्फुल्लाह खे। मौली लुत्फुल्लाह स्कूल न पियो पढ़े, चयो मां मदरसो पढ़ंदुसि। हो होॾे नेठि छोकिरो पढ़ण वारो पाण हो, स्कूल न वियो, पढ़ी मौलवी थियो।
हाणे हो स्कूल न पियो वञे मदरसे ॾे पियो अचे हज़रत साईं वॾनि वटि मौली फज़लुल्लाह बि आयो पीउ बि उन छोकिरे जो छोकिरो बि आयो मौली लुत्फुल्लाह हज़रत साईं खे दान ॾे पोइ साईं मां हिनखे स्कूल ॾे मोकिलियां थो हे साईं स्कूल नथो वञे पोइ मदरसे थो पढ़णु वञे हिनखे दुआ कयो हज़रत साईं हिनखे अधु चई मां वेठो आहियां मां ॻाल्हि ॿुधां त हज़रत साईं जन फरमायो अदा माण्हू एॾा त बेरहम थी विया आहिनि जो पंहिंजी औलाद खे ज़ोर सां जहन्नम में था छॾनि हाणे सम्झो पंहिंजी औलाद खे ज़ोर सां जहन्नम में था छॾनि कोन हाणे त भाई इंजूज़ निकिती आहे उन में जेको आहे सबक़ अहिड़ा था ॾियनि जेके दीन जे ख़िलाफ़ु था ॾियनि अॻे का थोरी घणी दीन जी ॻाल्हि किताबनि में हूंदी उहा बि कढी छॾियो सो ॿारनि खे अलाह जो क़ुर पढ़ायो दीन पढ़ायो अलाह जे क़ुर जे नूर सां तव्हांजे घरनि में बरकत अची वेंदी अलाह तबारक ताला क़ुर वारनि खे इज़त सां खाराए थो जेको हीअ हयाती गुज़री वेंदी हिते हमेशह कोई न रहंदो हीअ शइ आहे जेका क़बर में मिसाण हूंदी असर में मिसाण हूंदी आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन